तरन जो आवाज न खपे, मुसलमान जो आवाज खपे, मुजाहिदन जो आवाज खपे। ना ताई न तो जे बनी गाला ताई की पुजनो छा ख्याल हिम्मत कभी और सोशल मीडिया वाला काम जो छा ख्याल निकलवो दीन जलाए, इस्लाम जलाए, जान ॾियणी पई त ॾींदासीं, धरतीअ जे लाइ जान ॾियणी पई त ॾींदासीं। अॼु इसराईल खे तस्लीम करण जूं साज़िशूं, अॼु क़ाइदाननि खे खुली छूट। अॼु इमरान ख़ान कश्मीर जो सौदो कयो, अॼु इमरान ख़ान क़िबले अव्वल सौदो करण थो चाहे, अॼु इमरान ख़ान मुमकिन सरवरे कौनैन जे ख़त्मे नबुव्वत जे इंकारन गुलाम अहमद क़ाइदानी मुखे बुधो ॻाल्हि यादि आई ने तव्हांखे ॿुधायां। हाणे चंदरीअ पहिरियां तव्हांखे चयो वियो फज़लुर रहमान को छोड़ दो, मौलाना खे छॾ, न त तुंहिंजे मथां ख़द्दारी जा मुक़दमा कंदासीं, न त तोखे जेल में बंदि कंदासीं। मां उन्हनि खे चयो हिन जिस्म में ख़ालिद महमूद सोमरे जो खून आहे, मां कटजण सिखियो आहे, झुकण नाहे सिखियो। अॼु जे हिन अज़ीम इज्तिमा मां बि उन्हनि खे पैगाम ॾेई रहियो हां त सिंध सुजा थी चुकी आहे। सिंध जी मुतबादिल क़ुव्वत ऐं क़यादत जमीयत उलमा इस्लाम आहे ऐं इंशाअल्लाह जमीयत जे प्लेटफॉर्म तां हिन सिंध जे ग़रीबनि, मिस्कीननि, हारनि, मज़दूरनि खे बि उन्हनि जा हक़ ॾियारींदासीं त हिन सिंध खे बि बाबुल जे बाटनि मां आज़ादु मोबाइल दुलट हलायो, ये अजमत वाला, ये जुर्रत वाला, ये हिम्मत वाला, ये तदब्बुर वाला, ये हिकमत वाला, ये हिकमत वाला, बसीरत वाला, ये आया आया, अब आया आया, अब छाया छाया, अब छाया छाया, अब राज करेगा, अब राज करेगा, अब राज
बोले, हम भी बोले, तुम भी बोलो। राशिद बोले, ये राशिद बोले, नासिर बोले, नासिर बोले, खालिद भी बोले, अमरोती बोले, शहीद का खून बोले, शहीद का खून बोले। जज़ाकुमुल्लाह। सब साथी भी रहो, अल्लाह ताके जज़ाए खैर दे। इसके के भीतर साथी भी वही रहो, मार्च करे रहे हो हम अज हिक तरफ असांजे नज़रियाती सरहदात ते हमला हिन, बे तरफ असांजे जगराफियाई सरहदात ते हमला हिन। असां न नज़रियाती सरहदात ते हमला बर्दाश्त कदासे, न जगराफियाई सरहदात ते हमला बर्दाश्त कदासे। अज सकर में म्युनिसिपल कारपोरेशन के ताजरान से तीन ज्यादती थी शदीद लफ्ज़न में मजम्मत करियो थो। अदालत के हुक्म जे बहानो बनाए करे दुकानन के नई एग्रीमेंट जो नालो नहीं करे 20,000% किराए में इजाफो जमीयत उलमा इस्लाम मुस्तरद करे थी। जे करे सख्तर जा ताजिर तो एहतिजाज कदा जमीयत उलमा इस्लाम उन्हें संगत होगी। ऐसी गाल इंक्रोचमेंट के नारे थे सजे सिंध में लगे घर जाता जा अजताई हुए मानो पैदल हैं उनके मुतबादिल रिहाइश फ्राहम न है कई भाई माजी जहिनासी मुशान इस तमाज करिए मुतालबो करियो थो तसक्कर जे सिंध जे घर मुतासर मानन के फौरी तौर पे मुआवजा फराहम करो वञे ऐं उन्ही इंक्रोचमेंट की हालत है। ये जेका मुंहिंजे साथी गॾु बीठल वई आहे स्टेज ते बीठल साथी वई आहे असां चारनि खे वठी ॻाल्हि स्टेज ते बीठल साथी वई आहे अला वेही रहो न छा था कयो मोरण जे पोयां जेका दोस्त बीठल न कैमरा कसियो वेही रहो सब साथी तवज्जो मुंहिंजे तरफ़ तव्हांजे इल्म में और 4 महीनों पहिरियां इंक्रोचमेंट के बहानो बनाए करे सकर में 29 मस्जिदन के हिकड़ी रात में शहीद कयो वियो। जमीयत उलमा मस्जिदन जो मुकदमो खड़ी करे सकर जे हाई कोर्ट वई मां फासिल जगन जो मुअस्सिस बैंक जो शुक्रगुजार आहियां जिन मसाजिद के ॿीहर तामीर जो हुक्म ॾिनो लेकिन पंहिंजी मदद पाण जे तहत चंद मस्जिदूं तामीर थियूं आहिनि। अदालत जे हुक्म जे बावजूद सकर जे मस्जिदनि खे ॿीहर तामीर नाहे कयो वियो। मां 15 ॾींहनि जो वक़्तु ॾेई आयो हां त 15 ॾींहनि में शहीद थींदड़ मस्जिदनि खे ॿीहर तामीर कयो वञे न त जमीयत उलमा इस्लाम एहतिजाज जी हिकमत अमली ते गौर करण जे लाइ मजबूर थींदी। सिंध में जेके मल्टीनेशनल कंपनियों हैं खास तौर पर यामशोरे के इलाके में बदीन में खास तौर पर घोटकी के इलाके में मल्टीनेशनल कंपनियों या नेशनल कंपनियों सिंध का वसीला तो सिंध में खर्च न था सिंध जो पेट्रोल सिंध जो गैस सिंध जो मादनियात तो सिंध में खर्च न था घर जो कोयलो था सिंध में खर्च न थे लेकिन एतरे ताईं हद थी वई घोटकी में निकरंदड़ गैस भी सिंध के गैस कंपनी के तोड़ने की इजाजत ना है। पंजाब जो कंपनियों सिंध के गैस के आपे रही है जमीयत उलमा इस्लाम इनकी शदीद लफ्ज़न में मसम्मत करे थी। उन गॾोगॾु मल्टीनेशनल कंपनी में चपरासी चौकीदार मुअस्सिन की नौकरी भी सिंध के मानव के नथी ॾिनी वञे। अॼु जो हिन इज्तिमा जे ज़रिए मल्टीनेशनल कंपनियुनि खां मुतालबो कयूं था त सिंध में मल्टीनेशनल कंपनी में सिंध के मानव के
अमीरता जमीयत उलमा इस्लाम सभा छड़ी सिंध जे मसलो माण्हू जे आवाज़ उथारी थी रही है। सिंध जे जज़ीरनि ते कब्ज़े के जमीयत उलमा इस्लाम मुस्तरद करे थी। कहने कीमत ते सिंध जे जज़ीरा सिंध जी मिल्कियत है। मुतक़ाइद मौलाना फजलुर रहमान कराची पीडीएम के जलसे में चयो हो कहते पीर खे भी सिंध जे जज़ीरनि ते कब्ज़े जी इजाज़त न ॾींदासीं। अज भी पबा के तहल मुतालबो करे रहियो हां सिंध जे जज़ीरनि ते विफाक जे कब्ज़े के खाली कयो वञे। कंहिं बि क़ीमत ते सिंध जे जज़ीरनि ते विफाक के कब्ज़े जी इजाज़त न ॾींदासीं। तव्हां सभई जो झेड़ो हिन हक़नि ख़ातिर अब झेड़ो अपना के जो हिन हक़नि ख़ातिर हिन सिंधूअ ख़ातिर अज महकनि ख़ातिर अज चैकनि ख़ातिर अज खूहनि ख़ातिर हिन जज़ीरनि ख़ातिर ज़मीनुनि ख़ातिर मस्जिदुनि ख़ातिर मदरसनि ख़ातिर इस्लाम जे ख़ातिर शरीयत ख़ातिर ओ ज़ालिमतों सा ओ ज़ालिमतों सा ओ ज़ालिमतों सा ओ चोरतों सा ओ चोर वज़ीरे आज़मतों सा। तव्हांजे नारे मां चयो हो त थक रहियो मौलाना आयो आहे। मौलाना इहो जवाबु ॿुधो हूंदो पक अची वई हुन सभा के सखर वारा थकिजी पिया आहिनि। नारो पंडाल मां लॻे अञा मज़ो न आहे। मुजाहिदनि वारो नारो खपे। सिंध मां अल्लाह ताला के जज़ाए ख़ैर ॾे। सिंध मां खंबे खयल सिंध जवाननि खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे। सिंध मां लापता अफ़राद खे फारिसनि जे हवाले कयो वञे। जेकॾहिं उन्हनि जे मथां को केस आहे अदालत में पेश कयो वञे। फारिस उन्हनि जो केस वेहण जे लाइ तयार आहिनि। सिंध जूं न्याणियूं पंहिंजनि प्यारनि जे लाइ दर बदर रोडनि ते भटकी रहियूं आहिनि। सिंध जे न्याणियुनि जे मथे ते हथ रखियो वञे ऐं जमीयत उलमा इस्लाम जे बख़्तुल्लाह बहोर महमूद फेरी खे बि फौरी तौर ते बाज़ियाब कयो वञे ऐं उन सां गॾोगॾु कोहिस्तान जे ज़मीनुनि ते बहरिया जे नाले ते कब्ज़ो कयो पियो वञे। कोहिस्तान जे बेल्ट ते लखे एकड़ ज़मीन बहरिया टाउन खे ॾेई करे कोहिस्तान जे ग़रीब माण्हुनि जे झुगियुनि खे ख़ाली करायो पियो वञे। जमीयत उलमा इस्लाम इनखे मुस्तरद करे थी। सिंध जी ज़मीन सिंधियुनि जी आहे। उन ते हक़ सिंधियुनि जो आहे। सिंधियुनि खे हराए करे मल्टीनेशनल कंपनियुनि खे आणे करे ज़बरदस्ती सिंधियुनि खां ज़मीन खसण जी इजाज़त जमीयत उलमा न ॾींदी। इन शइ खे जमीयत उलमा इस्लाम मुस्तरद करे थी। सिंध असेंबली 18 साल खां घटि उमिरि जे नौजवाननि जे निकाह ते पाबंदी हई आहे। आईन पाकिस्तान चए थो कुरान ऐं सुन्नत जे मुनाफ़ी कोई कानून न ठहंदो। सिंध असेंबली जो कानून पास कयो आहे जेको आईन जे बि मुनाफ़ी आहे कुरान और सुन्नत जे बि मुनाफ़ी आहे। हाणे ख़ैरपुर में नौजवान जेको 18 साल जो ऐं मां स्टेज ते मौजूद ज़िले जे उहिदेदारनि तालुके जे उहिदेदारनि ऐं पिंडाल में मौजूद कारकुनो छा तव्हांजे तरफ़ां मौलाना खे दावत ॾियां त मौलाना पोइ दफ़े वांगुरु मार्च जो आगाज़ सिंध खां कयो। जमीयत जा हेठियारा तव्हां सां गॾु उअं ई निकिरंदा जीअं 5 साल निकिता हुआ। कहिड़ा कहिड़ा चवनि था त मौलाना खे दावत ॾियां। उते बि ॿुधायो तव्हां हलंदो। तव्हां इस्लामाबाद हलंदो। मौलाना सां गॾु हलंदो। मुंहिंजा मां मेली थींदो। जॾहिं मां पोइ पे ॾिसां त तव्हां में कोई कोन हूंदो। रस्तो ॾाढो ॾुखियो अथव। रस्तो ॾुखियो अथव। आवाज़ नथो अचे। आवाज़ नथो अचे। उपट मरी विया आहियो।
लपेटी चौक ना लिया से लपेटी चौक भी हलनो इन लपे शायद मौलाना चले तो पिंडी हलनो आए ऊपर मरियो अब आप पिंडी हलनो इस्लामाबाद हलनो कफन बदना पवंदा सेरादियत रखणो पवंदो जान भी ॾियणी पवंदी माल भी ॾियणो पवंदो अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे अॼु खां 26 मार्च आज़ादी मार्च जी तयारियूं शुरू कयो सिंध मां लखे कारकुन इस्लामाबाद पहुची करे क़ाइद जे शानो बशाना रही करे कठपुतली हुक्मराननि जे इक़्तिदार जो जनाज़ो पढ़ंदा जिंदगी बाकी मुलाकात बाकी वमा अलैना इल्लल बलाग